ڈگهڙي भरिसां औरत मुड़ुस जे ज़ुल्म खां तंग थी ज़ख़्मी हालत में थाणे पहुची वई। राशिदा अबड़िंग ॿुधायो त मुड़ुस महफ़ूज़ अबड़िंग रोज़ानो शराब जे नशे में धुत थी बिना जवाब तशद्दुद करे थो। औरत IG सिंध DIG मिरपुर ख़ास ऐं ॿियनि खे अपील कई त मुड़ुस खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में हू पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदी। ज़ख़्मी औरत खे पुलिस मेडिकल लेटर ॾेई तालके अस्पताल माणे छॾियो। हर रोज़ाना मूंखे मार कुट कंदो आहे, रोज़ानी मूंखे ॾियण को वठण तॾहिं भाउ मूंखे ख़र्च ॾींदो आहे तॾहिं मूंखे मारींदो आहे। मुंहिंजूं मेयूं विकिणी खाई छॾी, मुंहिंजा ज़र्ज़े वर सभु विकिणी खाई छॾी। मूंखे जाम ज़रूरत शरत कंदो, मूंखे ग़लति ॻाल्हि जे लाइ इस्तेमालु कंदो आहे। मां कुझु ॿुधाए बि नथी सघां, जाम तशदुद कंदो आहे। जी मां पढ़ी थी त मां ज़ुल्म सहण लॻी आहियां, पर भाउ जी इज़त जे करे माठ करे वेठी। हाणे बर्दाश्त कर ॻाल्हि चढ़ी वई, मूंखे बर्दाश्त नथी थिए। मूंखे हिते पंहिंजो हक़ ॾियो, मां हितां कोन वेंदुसि, मां पंहिंजा बच्चा कोन छॾींदुसि, हिन मर्द वटि मां न रहणु चाहींदुसि। मां तंग अची वई आहियां तशद्दुद। SP मिरपुर ख़ासि खे दरख़्वास्त थी कयां महफ़ूज़ अबड़िंग खे गिरफ़्तार कयो वञे ऐं मूंखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। खिलाफ़ का कार्रवाई न थी, मां पंहिंजे पाण खे बाहि ॾेई ख़तमु करे छॾींदुसि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk